नाज़रीन ते ॿी अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। ठट्टो खां जिथे तूफ़ानी बरसात सबब केतिरा ई कखावा घर रही पिया आहिनि, जॾहिं त साहिली पट्टी जी सूरत हाल बि तमामु घणी ख़राब ॿुधाई पई वञे। जानी नुक़सान जो ख़दशो बि साम्हूं अची रहियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचाए पिया ठट्टो खां जिते तूफ़ानी बरसात सबब केतिरा ई कखावा घर रही विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कर पिया ठट्टो खां तूफ़ानी बरसात सबब केतिरा ई कखावा घर रही पिया आहिनि। साहिली पट्टी जी सूरत हाल तमामु घणी ख़राब ॿुधाए पई वञे, जॾहिं त जानियूं ज़ाया थियण जो ख़दशो बि साम्हूं अची रहियो आहे। जी बिल्कुल नाज़रीन, बरसात एक तरफ़ रहमत बणिजी वई आहे त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात माण्हुनि जा अझा ऐं उन्हनि खे रोडनि ते आणे छॾियो आहे। अहम ख़बर बाबति नाज़रीन अव्हां खे ठठे मां अपडेट करे रहिया आहियूं। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे ठट्टो खां KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, छा सूरत हाल आहे? जी ठट्टे में ज़ोरदार तूफ़ानी जेका आहे बरसात शुरू थी आहे। उहा तूफ़ानी बरसात जेतोणीकि हलंदड़ आहे, पर उन खां अॻु में थोरी देरि अॻु में जेका तूफ़ानी हवाऊं शुरू थियूं आहिनि उहे तमामु शदीद ऐं तबाही आणींदड़ जेके तूफ़ानी हवाऊं जेके आहिनि ॾिठियूं वयूं आहिनि, जंहिं सबबु ठट्टे शहर समेत ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ऊंदहि छांइजी चुको आहे। हिन वक़्तु अंधेरो आहे, अंधेरे वारी सूरत पैदा थी वई आहे। का बि शइ नज़र नथी अचे। ख़ासि तौर ते ठट्टे शहर जे आसपास वारा इलाइक़ा आहिनि, साहिली पट्टी मां मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि, उनखां इतला मिली रहिया आहिनि त ज़ोरदार जेके तूफ़ानी हवाऊं जेके 80 खां 100 ऐं 100 खां 20 किलोमीटर फ़ी कलाक जे रफ़्तार सां तेज़ हवाऊं जेके आहिनि गहदियूं आहिनि, जंहिंजे नतीजे में केतिरा ई वण जिते किरी पिया आहिनि, घर ॾही पिया आहिनि। उन सां गॾोगॾु छितियूं उॾामी वयूं आहिनि ऐं बिजली जा खंभा किरी पिया आहिनि। ख़ासि तौर ते बराड़ी वारनि इलाइक़नि में, साहिली पट्टी वारनि इलाइक़नि में इतला मिली रहिया आहिनि त केतिरा ई घर जेके आहिनि, झूपड़ा आहिनि या कचा घर आहिनि, उहे ॾही पिया आहिनि। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में माण्हुनि जे ज़ख़्मी थियण जा इतला मिली रहिया आहिनि। ऐं साहिली पट्टी में जेका तबाही आणींदड़ जेका ज़ोरदार जेका तूफ़ानी हवा आहे उहा हिन वक़्तु बि जारी आहे। छाकाणि जो हिन वक़्तु नेटवर्क जो वॾो प्रॉब्लम आहे। साहिली पट्टी में समूरो नेटवर्क निज़ाम दरम बरम थी वियो आहे। बिजली जो मवासिलाती निज़ाम जिते दरम बरम थी वियो आहे, उते फ़ोन जेको आहे मोबाइल फ़ोन कम्यूनिकेशन सिस्टम उहो दावाडूर थी वियो आहे, जंहिं सबबु कम्यूनिकेशन जो वॾो फुक़दान नज़र अचे थो। केटी बंदर आहे, खारो छाण आहे, घोड़ाबारी आहे, मीरपुर साकरो आहे, या ख़ुदि ठट्टे वारा इलाइक़ा आहिनि, उन्हनि में तमामु घणी जेका आहे नुक़सान जा इतला मिली रहिया आहिनि। वरी नुक़सान जो ख़दशो हिन वक़्तु मौजूदु आहे। बरसाति जेतोणीकि वक़्फ़े सां जारी आहे, पर तूफ़ानी हवाउनि जेका आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तबाही आणे छॾी आहे। केतिरा ई वण, पोल्ट्री फार्म, शेड जिते ॾही पिया आहिनि, हज़ारे कुकड़ियूं उते मरी वयूं आहिनि। उते माण्हुनि जे ज़ख़्मी थियण जा मुख़्तलिफ़ हंधनि ते इतला मिली रहिया आहिनि। ED जे इंतिज़ामिया सां ॻाल्हि थी आहे, या अमन एम्बुलेंस सर्विस जा जेके एम्बुलेंसिस आहिनि उन्हनि खे मुख़्तलिफ़ हंधनि ते मूव कयो वियो आहे। उन्हनि जी इंतिज़ामिया जी चवां त खेनि मुख़्तलिफ़ हंधा फ़ोन अची रहिया आहिनि, जंहिं करे उहे मूव थी चुका आहिनि। उहो अंदाज़ो न थी सघियो आहे त केतिरो नुक़सान थियो आहे। पर वॾे नुक़सान जो हिते छो आहे, DC ठट्टो उस्मान तनवीर सां ॻाल्हि थी आहे। उनजो चवां त जेको एक्सपेक्टेड हो तूफ़ानी हवाएं जो, उन खां वधीक जेके तूफ़ानी हवाऊं आयूं आहिनि, हिन वक़्तु खेसरी क़िस्म जो इतला मिलिया आहिनि। हू बि पंहिंजी जेका इंफॉर्मेशन कलेक्ट करे रहियो आहे, पर छाकाणि जो सूरत हिन वक़्तु आहे, माण्हुनि जी पंहिंजी जेका मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि, मासूम ॿारनि जूं दाऊं ॿुधण में आयूं आहिनि। मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां जेके फ़ोन अचनि पियूं, मासूम ॿार जेके घरनि में पंहिंजे में हुआ, उते मासूम ॿारनि जूं दाऊं ॿुधण में आयूं आहिनि। कुझु इलाइक़नि मां साहिली पट्टी मां ईअं थियो आहे त कुझु मासूम ॿार तेज़ शदीद हवा में जेके आहिनि उहे गुम थी विया आहिनि। उन्हनि जी बासत पारां ॻोल्हा शुरू कई वई आहे। मजबूरी तौर ते तेज़ तूफ़ानी जेका हवाउनि जो सिलसिलो हिन वक़्तु बि जेका आहे ठट्टे जे साहिली पट्टी वारनि इलाइक़नि में ठट्टे में जारी आहे। उन सां गॾोगॾु हाणे जेको आहे किचगोर सां जेका बरसाति वक़्फ़े सां मुख़्तलिफ़ हंधनि ते जारी आहे, जंहिं करे जेका आहे वधीक जेको आहे माली जानी नुक़सान जो ख़दशो हिन वक़्तु मौजूदु आहे। जी वरी महिरबानी। नाज़रीन, ठट्टो खां महबूब बिरोही असांखे बरसात जे हवाले सां तफ़सील ॾिना आहिनि। ख़बर अवां ताईं पहुचाएसीं त सामूंडी पट्टी में ख़ौफ़नाक तूफ़ान केतिरा ई घर ढही पट थी विया आहिनि। ख़ौफ़नाक तूफ़ान सबबु इलाइक़े वासियुनि में ख़ौफ़ ऐं हेरास वारी सूरत हाल छाइजी वई आहे। नाज़रीन, ॿिए पासे